ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 6/11/2025। अॼु मिठा मिठा बाप जर चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां हाणे बिल्कुलु क्षणपथ ते आहियो, अर्थात किनारे ते बीठा आहियो। तव्हांखे हाणे हिन पार खां हुन पार वञिणो आहे, घर वञण जी तयारी करणी आहे। प्रश्न: कहिड़ी हिकु ॻाल्हि यादि रखो त अवस्था अचल अडोल थी वञे। उत्तर आहे पास्ट इज़ पास्ट। बीती जो चिंतन न करिणो आहे, अॻियां वधंदा रहो। सदा हिकु तरफ़ ॾिसंदा रहो त अवस्था अचल अडोल थी वेंदी। तव्हां हाणे कलयुग जी हद छॾे करे पोइ पिछाड़ी जी और शो ॾिसंदा आहियो, उन में बुद्धि जरा बि न वञे। ये सूक्ष्म पढ़ाई आहे। ओम शांति। ॾींहं बदिलंदा वेंदा आहिनि, टाइम पास थींदो वेंदो आहे। वीचार करो, सत्य खां वठी करे टाइम पास थींदे थींदे हाणे अची करे कलयुग जे किनारे ते बीठा आहियूं। सत्य, त्रेता, द्वापर, कलयुग जो चक्र बि जीअं की मॉडल आहे न। सृष्टि त लंबी चौड़ी आहे, उन जे मॉडल रूप खे ॿारनि ॼाणे वरितो आहे। अॻियां इहो पतो न हुयो कि हाणे कलयुग पूरो थींदो। हाणे मालूम पियो आहे त ॿारनि जी बुद्धि सां सतयुग खां वठी करे चक्र लॻाए कलयुग अंत ते किनारे ते अची करे ठहिरणो खपे। बुद्धि सां सम्झणो खपे। टिक टिक थींदी रहंदी आहे, ड्रामा फिरंदो रहंदो आहे। बाक़ी छा हिसाबु रहियो हूंदो, जरा सां रहियो हूंदो, अॻियां पतो न हुयो। हाणे बाबा सम्झायो आहे, बाक़ी कोन्हो अची करे रहियो आहे। हिन दुनिया सां हुन दुनिया में वञण जो हाणे बाक़ी थोरो समय आहे। इहे ज्ञान बि हाणे मिलियो आहे न। असां सत्युग खां वठी करे चकर लॻाईंदा हाणे कलयुग अंत ताईं अची पहुचा आहियूं। हाणे वरी वापसि वञिणो आहे। अचण जो ऐं निकिरण जो गेट हूंदो आहे न, इन एंड आउट। इहे बि ईअं ई आहे। ॿारनि खे सम्झाइणो खपे, बाक़ी थोरो किनारो आहे। इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। हाणे असां किनारे ते आहियूं। ॾाढा थोरो समय आहे। हाणे हिन पुराणी दुनिया सां ममत्व कढणो आहे। हाणे त नई दुनिया में वञिणो आहे। हाणे हिन पुराणी दुनिया सां ममत्व कढणो आहे। हाणे त नई दुनिया में वञिणो आहे। सम्झाणी त ॾाढी सहज मिलंदी आहे। इहा बुद्धि में रखिणो खपे। चक्र बुद्धि में फिरणो खपे, है न। हाणे त नई दुनिया में वञिणो आहे। सम्झाणी त ॾाढी सहज मिलंदी आहे। इहा बुद्धि में रखिणो आहे। चक्र फिरणो खपे। हाणे तव्हां कलयुग में न आहियो, तव्हां हिन हद खे छॾे ॾिनो आहे। पोइ हुन तरफ़ वारनि खे यादि छो करिणो आहे, जबकि छॾे ॾिनो आहे पुराणी दुनिया खे। असां पुरुषोत्तम संगम युग ते आहियूं। पोइ पिछाड़ी में ॾिसूं बि छो? बुद्धि योग विकारी दुनिया सां छो लॻायूं? इहे ॾाढी सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि, कोई त रुपए खां हिकु आनो बि सम्झंदो न आहे। ॿुधियो ऐं भुलिजी वेंदा आहिनि। तव्हांखे पिछाड़ी तरफ़ न ॾिसणो आहे, बुद्धि सां कमु वठिणो आहे न। असां पार निकिरी विया आहियूं, पोइ पिछाड़ी में ॾिसूं ई छो? पास्ट इज़ पास्ट। बाबा चईंदा आहिनि, केतिरी महीन ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, पोइ बि ॿारनि जो कंध पिछाड़ी में छो लटकल रहंदो आहे? कलयुग तरफ़ लटकल आहे। बाबा चईंदा आहिनि, कंध हिन तरफ़ करो। उहा पुराणी दुनिया तव्हांजे कम जी न आहे। बाबा पुराणी दुनिया सां वैराग्य दिलाईंदा आहिनि। नई दुनिया साम्हूं बीठी आहे न। पुराणी दुनिया सां वैराग्य। वीचार करो, ईअं असांजी अवस्था आहे। बाबा चईंदा आहिनि, पास्ट इज़ पास्ट। बीती ॻाल्हियुनि खे चितो न। पुराणी दुनिया सां कोई आश न रखो। हाणे त हिकु ई ऊच आश रखणी आहे, असां वञूं पंहिंजी सुखधाम। बुद्धि में सुखधाम जी यादि रहणो खपे। पिछाड़ी में छो फिरणो खपे? परंतु ॾाढनि जी पीठ मुड़ी वेंदी आहे। तव्हां हाणे आहियो संगम ते, पुराणी दुनिया सां किनारो करे कयो आहे न। इहा सम्झ जी ॻाल्हि आहे।
काथे ठहिरणो न खपे, काथे ॾिसणो न खपे, बीती खे यादि न करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि अॻियां वधंदा वञो, पिछाड़ी खे न ॾिसो, हिकु तरफ़ ई ॾिसंदा रहो, तॾहिं अचल स्थिर अडोल अवस्था रही सघंदी। उन तरफ़ ॾिसंदा रहंदा त पुराणी दुनिया जा मित्र संबंधी आदि यादि रहंदा। नंबरवार त आहिनि, अॼु ॾिसो त ॾाढो सुठो हलनि था, कल्ह किरी वेंदा त दिलि हिकदमि हटी वेंदी। अहिड़ी ग्रहचारी वेही रहंदी आहे जो मुरली ॿुधण ते बि दिलि न लॻंदी आहे। वीचार करो ईअं थींदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां हाणे संगम ते बीठा आहियो त रुख अॻियां जी तरफ़ हुजिणो खपे। अॻियां नई दुनिया आहे, तॾहिं ख़ुशी थींदी। हाणे बाक़ी क्षणपथ ॾाढी समीप किनारे ते आहियो। चईंदा आहिनि हाणे त पंहिंजे देश जा ॼाण ॾिसण में ईंदा आहिनि। आवाज़ु करो त झटि उहो ॿुधंदा। क्षणपथ अर्थात बिल्कुलु साम्हूं आहे। तव्हां यादि कंदा आहियो, देवताऊं अची वेंदा आहिनि। अॻियां थोरी ईंदा हुया, सूक्ष्म वतन में ससुरघर वारा ईंदा हुया छा? हाणे त पीअर घर ऐं ससुरघर वारा मिलंदा आहिनि। पोइ बि ॿार हलंदे हलंदे भुलिजी वेंदा आहिनि। बुद्धि योग पिछाड़ी में हटि वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां सभिनि जो इहे अंतिम जन्म आहे। तव्हांखे पुठियां न हटिणो आहे, हाणे पार वञिणो आहे, हिन तरफ़ सां हुन तरफ़ वञिणो आहे। मौत बि नज़दीक ईंदो आहे न। बाक़ी सिर्फ़ु कदम भरणो आहे। नाव किनारे ईंदी आहे त हुन तरफ़ कदम उठाइणो पवंदो आहे। तव्हां ॿारनि खे खड़ो थियणो आहे किनारे ते। तव्हांजी बुद्धि में आत्माऊं वेंदियूं आहिनि पंहिंजे स्वीट होम। इहे यादि रहण सां ई ख़ुशी तव्हांखे अचल अडोल ठाहे छॾंदी। असांखे वञिणो आहे हाणे स्वीट होम। इहे वीचार सागर मंथन कंदा रहो। इहा बुद्धि जी ॻाल्हि आहे। असां आत्मा ई वञूं था। हाणे बाक़ी नज़दीक क्षणपथ आहियूं, बाक़ी थोरो समय आहे। इनखे यादि जी यात्रा चइबो आहे। इहे बि भुलिजी वेंदा आहिनि। चार्ट लिखण बि भुलिजी वेंदा आहिनि। पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो। बाबा जो चईंदा आहिनि कि पंहिंजे खे ईअं सम्झो असां नज़दीक क्षणपथ ते बीठा आहियूं। अहिड़ी अवस्था सम्झी आहे। बुद्धि में हिकु बाबा ई यादि रहे। बाबा जी यादि भिन्न भिन्न प्रकार सां सिखलाईंदा रहंदा आहिनि। हिन यादि जी यात्रा में ई मस्तु रहणो आहे। बसि हाणे असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। पोइ अचिणो आहे सतयुगी नई दुनिया में। हिते आहे ई सभु कूड़ खंड। सचो सतयुग, सचो संबंध त सतयुग जो हूंदो। पंहिंजे खे ॾिसो, असां काथे बीठा आहियूं। सत्य खां वठी करे बुद्धि में चक्र यादि करो। तव्हां सुदर्शन चक्रधारी आहियो न। सत्य खां वठी करे चक्र लॻायो। अची करे किनारे ते बीठा आहियो। क्षणपथ थियो न, कई त पंहिंजो टाइम ॾाढो व्यर्थ गवाईंदा आहिनि। 5-10 मिंट बि मुश्किल यादि कंदा आहिनि। सुदर्शन चक्रधारी त सॼो ॾींहुं ठहिणो खपे न। ईअं त न बाबा ईअं त आहे न। बाबा चवनि था बाबा भिन्न भिन्न तरीक़नि सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। आत्मा जी ई ॻाल्हि आहे न। तव्हांजी बुद्धि में चक्र फिरंदो आहे। बुद्धि में यादि छो न रहणी खपे। हाणे असां किनारे ते बीठा आहियूं। इहो किनारो बुद्धि में छो न यादि रहंदो आहे। जबकि ॼाणंदा आहियो असां पुरुषोत्तम ठहूं था त वञी करे किनारे ते खड़ा रहो न। जू मुआफ़िक हलंदा बि रहो, है न। छो न इहे प्रैक्टिस कंदा आहियो। छो न बुद्धि चक्र में ईंदी आहे। छो न चक्र बुद्धि में ईंदो आहे। इहे सुदर्शन चक्र आहे न। बाबा शुरू खां वठी करे सॼो चक्र सम्झाईंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि सॼो चक्र लॻाए अची करे किनारे ते बीठी आहे। ॿियो कोई बि
ॿाहिरां जो वातावरण झंझट न रहे। दिन प्रतिदिन तव्हां ॿारनि खे साइलेंस में ई वञिणो आहे, है न। ॿाहिरि कुझु बि थींदो रहे लेकिन अंदरि असांजी स्थिति हिकदमि शांति, है न। हाणे खां ई प्रैक्टिस करणी आहे, छो जो अंत समय ॾाढो शोर शराबो हूंदो ई सही। त अहिड़े समय में असां पंहिंजी साइलेंट स्थिति में रही रहूं, तॾहिं त आत्माउनि खे बि लाइट वाइट पहुचती न। बाबा शुरू खां वठी करे सॼो चक्र सम्झाईंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि सॼो चक्र लॻाए अची करे किनारे ते बीठी आहे, खड़ी रहणी खपे। ॿियो कोई बि ॿाहिरां जो वातावरण झंझट न रहे। दिन प्रतिदिन तव्हां ॿारनि खे साइलेंस में वञिणो आहे, टाइम वेस्ट न करिणो आहे। पुराणी दुनिया खे छॾे नए संबंध सां पंहिंजो बुद्धि योग लॻायो। पुराणी दुनिया खे छॾे नए संबंध सां पंहिंजो बुद्धि जो योग लॻायो। नए संबंधनि सां पंहिंजो बुद्धि जो योग लॻायो। योग न लॻाईंदा त पाप कीअं कटिजंदा। तव्हां ॼाणंदा आहियो इहे दुनिया ई ख़तमु थियणी आहे। इन जो मॉडल केतिरो नंढो आहे, योग न लॻाईंदा त पाप कीअं कटिजंदा। तव्हां ॼाणंदा इहे दुनिया ख़तमु थियणी, इन जो मॉडल केतिरो नंढो आहे। 5000 वर्ष जी दुनिया आहे। अजमेर में स्वर्ग जो मॉडल आहे, परंतु कंहिंखे स्वर्ग यादि ईंदो आहे छा? उहा छा ॼाणनि स्वर्ग सां? सम्झंदा आहिनि स्वर्ग त 40,000 वर्ष पोइ ईंदो। बाबा तव्हां ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि, हिन दुनिया में कमु काज कंदे बुद्धि में ये यादि रखो कि ये दुनिया त ख़तमु थियणी आहे। हाणे वञिणो आहे पंहिंजे घर। असां पिछाड़ी में बीठा आहियूं, क़दम क़दम जूं मिसल हलंदो आहे न। मंज़िल केतिरी वॾी आहे, बाबा त मंज़िल खे ॼाणंदा आहिनि न। बाबा सां गॾु दादा बि इकट्ठा आहिनि। मंज़िल केतिरी वॾी आहे, न। सभु कुझु भुलिजी बसि हिकु बाप खे यादि करो, न। असां भुलिजण बि चाहियूं, लेकिन हिन दुनिया में रहंदा आहियूं त अहिड़ा वहिड़ा संकल्प ईंदा आहिनि, असांखे हुननि ते ध्यानु न ॾियणो आहे। बाबा त मंज़िल खे ॼाणंदा आहिनि न। बाबा सां गॾु दादा बि इकट्ठा आहिनि, उहे सम्झाईंदा आहिनि त छा इहे न सम्झाए सघंदा आहिनि। इहे बि ॿुधंदा त आहिनि, छा ईअं वीचार सागर मंथन करणु न ईंदो आहे। बाबा तव्हांखे वीचार सागर मंथन करण जी पॉइंट्स ॿुधाईंदा रहंदा आहिनि। ईअं न कि बाबा ॾाढो पिछाड़ी में आहिनि, अरे हीअ त धुम लटकल आहे, पोइ पिछाड़ी में कीअं ईंदो। इहे सभु गुये ॻाल्हियूं धारण करणियूं आहिनि, ग़फ़लत छॾे ॾियणी आहे। बाबा चईंदा आहिनि, छो जी ब्रह्मा बाबा खे बि माण्हू सोचंदो आहे न ब्रह्मा बाबा छा था करनि, लेकिन एतिरो त सम्झो कि जेके बाबा फर्स्ट प्रिंस चईंदा आहिनि उन्हनि खे असां कीअं चई सघंदा आहियूं। बाबा वटि ॿ वर्ष खां पोइ ईंदा आहिनि। छा इहे यादि रहंदो हूंदो कि असां नज़दीक किनारे ते बीठा आहियूं, हाणे वञिणो आहे। अहिड़ी अवस्था थी वञे त बाक़ी छा खपे। बाबा इहे बि सम्झायो आहे, डबल सिरताज इहे सिर्फ़ु नाम आहे, बाक़ी लाइफ जो ताज कोई हूंदो न आहे। इहे त पवित्रता जी निशानी आहे। सो बि धर्म स्थापक आहिनि, हिननि जे चित्रनि में लाइट ज़रूरु ॾेखारींदा आहिनि, छो जी उहो वाइसलेस सतो प्रधान आहे न। पोइ रजो तमो में ईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे नॉलेज मिलंदी आहे, हुन में मस्तु रहणो आहे। पर तव्हां हिन दुनिया में आहियो, परंतु बुद्धि जो योग मथे बाबा वटि लॻल हुजे। हिन में बि तोड़ त निभाइणो आहे। जो हिन कुल जा हूंदा उहो निकिरी ईंदा, सैम्पलिंग लॻणो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म वारा जो हूंदा उहो ज़रूरु अॻियां पुठियां ईंदा। पिछाड़ी में अचण वारा बि अॻियां वारनि सां तिखा वेंदा।
ये पिछाड़ी ताईं थींदो रहंदो। उहो पुराणनि सां तिखा क़दम उठाईंदा। सॼो इम्तिहान आहे यादि जी यात्रा जो। भल देरी सां आया आहिनि, यादि जी यात्रा में लॻी वञनि ऐं सभु धंधो छॾनि, हिन यात्रा में वेही रहनि। भोजन त खाइणो ई आहे न। सुठी रीति यादि में रहो त हिन ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। ये तात लॻल रहे। हाणे असां वेंदा आहियूं, 21 जन्मनि जो राज्य भाग्य मिलंदो आहे न। लॉटरी मिलण वारनि खे ख़ुशी जो पारो चढ़ी वेंदो आहे। तव्हांखे ॾाढी महिनत करणी आहे। छा महिनत करणी आहे? सिर्फ़ु बाबा खे सर्व संबंधनि सां यादि करो। हिनखे अंतिम अमूल्य जीवन चइबो आहे। यादि जी यात्रा में ॾाढो मज़ो आहे। हनुमान बि पुरुषारत कंदे कंदे स्टोरियम ठहियोसि। भंबोर खे आग लॻी, रावण जो राज्य जली वियो। ये हिकु कहानी ठहियलु आहे। बाबा यथार्थ ॻाल्हि ॿई सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य खलास थी वेंदो। स्थोरियम बुद्धि इनखे चइबो आहे। हिकदमि अचल अॾोर रहणु। बसि हाणे क्षणपत आहे, असां वञूं था। हिन यादि में रहण जो पुरुषारत करो, तॾहिं ख़ुशी जो पारो चढ़े। आयु बि योग बल सां वधंदी आहे। तव्हां हाणे दैवी गुण धारण कंदा आहियो, पोइ अधु कलाक हलंदो आहे। हिन हिकु जन्म में तव्हां एतिरो पुरुषारत कंदा आहियो जो तव्हां वञी करे लक्ष्मी नारायण ठहींदा आहियो। हिन हिकु जन्म में असां एतिरो पुरुषारत कंदा आहियूं जो असां वञी करे लक्ष्मी नारायण ठहींदा आहियूं। त केतिरो पुरुषारत करिणो आहे। हिन में गफ़लत व टाइम वेस्ट न करिणो खपे। जो कंदो सो पाईंदो। बाबा शिक्षा ॾींदा रहंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो कल्प कल्प असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। एतिरे नंढे थोरे टाइम में कमाल करे ॾींदा आहिनि। सॼी दुनिया खे चेंज करे छॾींदा आहिनि। सॼी दुनिया खे चेंज करे छॾींदा आहिनि। बाबा जे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे। कल्प कल्प कंदा आहिनि पूरी दुनिया खे चेंज। बाबा सम्झाईंदा आहिनि हलंदे फिरंदे खाईंदे पीअंदे पंहिंजी बुद्धि जो बाप सां लॻायो। ये गुप्त ॻाल्हि बाप ई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। पंहिंजी अवस्था खे सुठी रीति ॼमाईंदा रहो, न त ऊच पद न पाईंदा। तव्हां ॿार नंबरवार पुरुषारत अनुसार महिनत कंदा आहियो। सम्झंदा आहियो हाणे त असां किनारे ते बीठा आहियूं, पोइ पिछाड़ी में असां छो ॾिसूं। अॻियां क़दम वधाईंदा रहंदा आहिनि। हिन में अंतर्मुखता ॾाढी खपे। इन करे कछुए जो बि मिसाल आहे। ये मिसाल आदि सभु तव्हांजे लाइ आहिनि। सन्यासी त आहिनि ई हठ योगी। उहो त राजयोग सिखलाए न सघनि। उहो माण्हू ॿुधंदा आहिनि त सम्झंदा आहिनि की इहे माण्हू असांजी इंसल्ट कंदा आहिनि। हिन करे इहे बि युक्ति सां लिखिणो आहे। बाबा बग़ैर राजयोग सिखलाए न सघनि। इनडायरेक्ट चई छॾींदा आहिनि। इनडायरेक्ट चओ, ईअं न चओ की तव्हां न सिखलाए सघंदा। ये चओ कि बाबा बग़ैर कोई राजयोग सिखलाए न सघंदा। त इनडायरेक्ट चओ, युक्ति सां हलणो हूंदो आहे। जो सर्प भी मरे, लाठी भी न टुटे। कुटुंब परिवार आदि सभिनि सां प्रीत रखो, परंतु बुद्धि जो योग बाप सां लॻल रहे। ये सभु सितारा आहिनि, है न। सितारनि जो बाप त शिव बाबा आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभई हिकु मत ते आहियूं। ये देवता ठहिण जी मत आहे। हिनखे अद्वैत मत चइबो आहे। ॿारनि खे देवता ठहिणो आहे। केतिरे बार तव्हां ठहिया आहियो, अनेक बार। हाणे तव्हां संगम ते बीठा आहियो। ये अंतिम जन्म आहे। हाणे तव्हां वञिणो आहे। पिछाड़ी में छा ॾिसणो आहे? ॾिसंदे हुए पोइ बि पंहिंजी अडोलता में तव्हां खड़ा रहो, है न। पिछाड़ी में ॾिसंदे हुए त बि तव्हां अडोलता में बीहो कि असां हाणे केरु आहियूं, कंहिंजा आहियूं, असां हाणे कहिड़ी सर्विस ते आहियूं। मंज़िल त भुलिजणो न आहे न। तव्हां ई महावीर आहियो जो माया ते जीत पाईंदा आहियो।
हाणे त सम्झंदा आहियो हार जीत जो चकर फिरंदो रहंदो आहे। केतिरो वंडरफुल ज्ञान आहे न बाबा जो। ये ॻाल्हि ये पतो हुयो छा कि पंहिंजे खे बिंदी सम्झणो आहे। एतिरी नंढी सी बिंदी में सॼो पाठ नूंदल आहे जो चक्र फिरंदो ई रहंदो आहे। ॾाढो पावरफुल आहे। वंडर चई छॾिणो ई पवंदो आहे, है न। वंडर चई पोइ छॾिणो ई पवंदो आहे, छो कि अॻियां वधिणो न। अच्छा मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पुठियां मुड़ी करे न ॾिसणो आहे, कहिड़ी बि ॻाल्हि ते ठहिरी न वञिणो आहे। हिकु बाप जी तरफ़ ॾिसंदे हुए पंहिंजी अवस्था हिकु रस रखणी आहे। हिकु बाप जी तरफ़ ॾिसंदे हुए पंहिंजी अवस्था खे हिकु रस रखो। ॿियो आहे बुद्धि में यादि रखिणो आहे कि हाणे किनारे ते बीठा आहियूं, घर वञिणो आहे, गफ़लत छॾे ॾियणी आहे। पंहिंजी अवस्था दॿाइण जी गुप्त महिनत करो, है न। पंहिंजी अवस्था दॿाइण जी गुप्त महिनत करो। खुद खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। पंहिंजी अचल अडोल अवस्था ठाहिण जी गुप्त महिनत करो। वरदाना सर्व जे दिल जो प्यार प्राप्त करण वारा न्यारा प्यारा निसंकल्प ठहो। जे ॿारनि में न्यारो ऐं प्यारो रहण जो गुण व निसंकल्प रहण जी विशेषता आहे, अर्थात जेके इहा वरदान प्राप्त आहे उहे सर्व जे प्रिय ठही वेंदा आहिनि, छो जे न्यारेपन सां सभिनि जे दिलि जो प्यारु स्वतः प्राप्त थींदो आहे। उहो पंहिंजी शक्तिशाली निसंकल्प स्थिति व श्रेष्ठ कर्म द्वारा अनेकनि जी सेवा जे निमित्त ठही वेंदा आहिनि। उहो पंहिंजी शक्तिशाली निसंकल्प स्थिति, निसंकल्प मतिलबु न्यारो प्यारो, कंहिंजे बारे में कोई बि सुठो बुरो संकल्प न हुजे, भई सभिनि जो ई भलो थिए बसि। वो पंहिंजे शक्तिशाली निसंकल्प स्थिति व श्रेष्ठ कर्मनि द्वारा अनेकनि जी सेवा जे निमित्त ठहींदा आहिनि। इन करे स्वयं बि संतुष्ट, ॿियनि जो बि कल्याण कंदा आहिनि, है न। उन्हनि खे हर कार्य में स्वतः ई सफलता प्राप्त थींदी आहे। स्लोगन आहे, हिकु बाबा शब्द ई सर्व खज़ाननि जी चाबी आहे। हिन चाबी खे सदा संभाले रखो, है न। हिकु बाबा शब्द ई सर्व खज़ाननि जी चाबी आहे। हिन चाबी खे सदा संभाले रखो। अव्यक्त इशारो, हिकु सेकेंड में चोले सां अलॻि हाणे थी सघंदा आहियो। जॾहिं कहिड़े बि संस्कारनि जी टाइटनेस न हुजे तॾहिं थी सघंदा आहियो। जॾहिं कहिड़ी बि संस्कार जी टाइटनेस न हुजे, मतिलबु ॾिसो कंहिंखे हूंदो आहे न कचिरो ॾिसण जी आदत। सम्झो तव्हां वियोग में वेठा आहियो, अशरीरी थी करे बाबा खे यादि करणु वेठा आहियो, अचानक तव्हांखे नज़र आयो कि साम्हूं कचिरो आहे, त इहो बि संस्कार हूंदो आहे न असांजो। अगरि ध्यानु हुन कचिरे तरफ़ वियो त असांजो बुद्धि योग बाबा सां टुटी पवंदो, है न। या सम्झो किथे आवाज़ु अचे थी ॿियो इहो है न। ध्यानु रखणु अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन असां सोचूं वञी करे ॾिसां छा थियो, ईअं थियो, न ईअं त असां पोइ कॾहिं बि कुझु बि थींदो रहे। असां अगरि आवाज़ बि अचे थी त एॾो कुझु न आहे, माण्हू खंघंदो आहे, ईअं कंदो आहे, ईअं कुझु किरी पियो, चलो ठीकु आहे, असां त हिकु सेकेंड बाबा वटि मथे थिए वञूं, वरी हेठि अचूं।
त संस्कारनि जी टाइटनेस न हुजणी खपे, है न। के हूंदो न, भई मच्छर आयो त पहिरियों मच्छर खे हटायां, हिन खे मारां, हिन खे भॼायां, न त ॿिया न थी वञनि। त लेकिन हाणे असां संकल्प कयो स्टॉप, परमधाम में बाबा वटि विया, वरी हेठि अची विया। त हीअं बाबा चवनि था हिकु सेकेंड में त कुझु बि न थींदो न, मतिलबु कोई मरी वरी त न वेंदो न, या कुझु थी त न वेंदो। चलो आवाज़ बि आई, कुझु बि थियो, असां त हाणे स्टॉप कयो न, स्टॉप करे मथे थी वरी हेठि अचूं, वरी ॾिसो भई छा थियो। त हीअं अभ्यास करो। जीअं कोई बि चीज़ अगरि चिपकी हुई हूंदी न, कोई बि चीज़ चिपकी हुई हूंदी आहे त हुनखे खोलणु मुश्किल हूंदो आहे, हल्को थियण सां सहज ई अलॻि थी वेंदा आहिनि। हल्की हूंदी त सहज ई अलॻि थी वेंदी। वैसे ई अगरि पंहिंजे संस्कारनि में जरा बि ईज़ीपन न हूंदो त अशरीरीपन जो अनुभव न करे सघंदासीं। इन करे ईज़ी बि रहो, अलर्ट बि रहो, ईज़ी बि रहो, अलर्ट बि रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।